ख़बर है नाज़रीन जाम साहब में तव्हां सां शेयर कयूं पिया। जाम साहब में ज़रे भाण जे मनपसंद अघ ते विकिरे थियण ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज कयो आहे। शहबाज खान मरिया जी रिपोर्ट मुताबिक ज़रई तोसी खाते जी नाहिली उरूज ते आहे। हर क़िस्म जी भाण ते ब्लैक मार्केटिंग बे उरूज ते आहे। आबादगार लुटिजी विया आहिनि। मजाल आहे जो केरु एक्शन खणे। आबादगारनि खे DAP भाण न मिलण जे करे हू माल जो भाण छॾण ते मजबूर आहिनि। जाम साहब समेत भरपासे जे शहरनि में ज़रई भाण DAP जो असल गवर्नमेंट जो अघु 5147 रुपया आहे, जॾहिं त यूरिया जो अघु 1760 रुपया क़ीमत हुजण जे बावजूदि DAP भाण 9150 रुपया, यूरिया भाण 2600 ऐं 2300 रुपया भाण 5000 ब्लैक ते विकिरो थियण लॻो आहे। कणक ऐं सरियह जी पोखाई सख़्तु मुतासिर थियण लॻी आहे। आबादगार सख़्तु परेशान ऐं आबादगारनि जो चवणु आहे त भाण डीलरनि ऐं उन्हनि सां वास्तो रखंदड़ दुकानदारनि भाण जो ब्लैक मार्केटिंग रेट कयो अघु रखी छॾियो आहे। हर रोज़ भाण जा अघ वधाया पिया वञनि ऐं नाजाइज़ मुनाफ़ेखोर मुनाफ़े ते भाण विकिरो करे रहिया आहिनि। उन्हनि वसवारनि खां अपील कई आहे त नोटिस वठी भाण जो जाइज़ अघु वरितो वञे। ॾिसो त का शइ थियो कोन्हे, हेॾो सारो हर ॾेई ख़र्च